सोढा जेको भी तेस थियो आहे वो मांझे करे थियो आहे। हमें हूँ तना अकेलो को छड्या सारंग साईं असां ना हमें गुलाब रे घर रो ख्याल रखण खपे। किथे इए न थिए पटेल उआ ना पीड़े न छड़े। अमा काको राम जी हेण वडे पटेल रे हथा में पे खेले। असारी को हले राम जी रे दिमाग मथे हेणा वडे पटेल री मिल्कियत सवार आहे। ऊ हाणे वडो माण्हू थियण रा खाक पो जोए। दीकरा तांजो बात सही है, पर हेको चक्कर मिना राम जी से बात करण दे। माजे मन जी मुराद पूरी थी से ना पूछे कौन तो हूँ पटेल ना पक्को आसरो लई बैठो हां। केड़ो आसरो ॾिनो आहे ते पटेल ने सुना? गंगा रे संग रो ॿियो वरी केड़ो? मां जी गंगा महला तारी धन्याणी थे से। ओ गंगा रामा जल्दी जा के सवारी रो बिलो क्या। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।